नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर खे ख़त लिखी फ़ौज जी मदद तलब कई वई है। इन हवाले सां लाइन ते मौजूद सूबाई वज़ीर से नासिर हुसैन शाह। अॼु को जेको ॻाल्हि थी आहे उहा इहा आहे त इन मीटिंग में कोर कमांडर साहब बि हुयो ऐं सभु हुया। पोइ इहा ई सभिनि जो मुतफ़िक़ा राय थी, अक्सीरियत जी राय हुई त सॼो लॉकडाउन कयो वञे सॼे सूबे खे, त जीअं हिन ते अमल कयूं ऐं सभु माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि ताकी हिन वायरस खां बची सघनि। पर जीअं अव्हांखे इल्म में आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो ख़ासि हिदायत आहे त जेके माण्हू रोज़ कमाईंदा ऐं खाईंदा हैंड टू माउथ आहिनि उन्हनि खे कंहिं क़िस्म जी हिन में तकलीफ़ न थिए, उन जो ख़ासि ख़्यालु कयो वञे, उन्हनि ताईं मानी या सीधो पुॼायो वञे। त कुझु अरसे खां चीफ मिनिस्टर साहब हिकिड़ी कमेटी ठाही जेका इन ते कमु करे पई त जे सुभाणे असांखे इहो एक्शन खणणो थो पए त इन्हनि सभिनि माण्हुनि खे कीअं फैसिलिटेट कंदासीं ऐं कीअं उते जेको बीमार आहे त उनखे दवा बि मिले। त इहो सॼो हिकिड़ो सिस्टम ठाहियूं पिया जिते हाणे बि हिन महिल बि इदारा कमु कनि पिया त उनखे फुल प्रूफ कयो वञे। सुभाणे उन ते हतमी मीटिंग थींदी सीएम हाउस में। उन खां पोइ इहो तय कयो वेंदो त वाकई इहो लॉकडाउन हणूं या न हणूं, माण्हुनि खे इहे सभु सहूलियतूं पुॼाए सघंदासीं या न पुॼाए सघंदासीं। ऐं जे इहे सॼो सिस्टम असांजो सुभाणे ताईं ठही वियो त पोइ सुभाणे राति इहो फ़ैसिलो थी वेंदो त पोइ लॉकडाउन हणूं। उनखे तव्हां कर्फ्यू जो नालो त न ॾियो, पर उन में सभु गॾु हूंदा, फौज बि असां सां गॾु आहे, रेंजर्स बि, पुलिस बि ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि उन में अमल दख़ल हूंदो ताकी प्रॉपर तरीक़े सां इन ते कमु कयो वञे ऐं माण्हुनि खे फैसिलिटेट बि कयो वञे ऐं माण्हुनि खे हिन मर्ज़ खां, हिन वबा खां बचायो वञे। ऐं उनजो तरीक़ेकार इहो ई हूंदो त इन ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो त जेको पंहिंजे माण्हू पंहिंजे घरनि ताईं रहनि, वधीक मेल जोल न कनि ऐं पंहिंजी सफ़ाईअ जो ख़्यालु रखनि त इन वायरस खां मुंहुं ॾेई वेंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।